अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी बहितरीन अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तों, अचण वारे एपिसोड में हाणे तव्हांखे सीन ॾिसण वटां मिलंदा जंहिंमें शाहरुख़ जेको आहे सिकू जावेद सां हिकु थी वेंदो पंहिंजे मफ़ाद जे लाइ, पंहिंजे फ़ाइदे जे लाइ। थी सघे थो हू जाबर खे पकड़ाए, या थी सघे थो वाकई सच में जाबर सां हिकु थी करे सावल साम्हूं हाॾो अटकाए पंहिंजी भेण जी मथां उतां जान छॾाए। ऐं होॾां जेको आहे इहो हैदर, इहो या किनो इहो निभागो ॾिसो न तव्हां, हिकिड़ी माई संभाले नथो सघे वरी ॿी माई जा ख़्वाब थो ॾिसे। हेॾा जेको आहे दोस्तों चाकर ख़ान बि गुस्सो ॾेखारियो कंहिंखे रुंडे खे रुंडे, चाकर ख़ान जी नगरी यानी शाही ते थुकणु शुरू करे छॾियो। इन जे करे त रुंडो कावड़ा रुंडे खे त उनजी न्याणी खे सोणी खे अकबर ख़ान जे बंगले खां चाकर ख़ान छो वठी आयो आहे। इन जे करे वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। अगरि अपडेट सुठी लॻे त ऐं शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।